पहुंच रहे हो दिलावर खान वो हिन वक्त दिमाग में केड़ी वाह भरजी वई अथस जो एडो गुस्ताख थी पियो आहे। बाजार खान वो पाण खे सभिनी खां वधीक ताक़तवर थो समझे। हमीद खान यो उनजे जे करे जो तव्हां सभिनी जो साथ उन सां गॾु आहे। हा गॾु आहे। ॾिस बाजार खान असां मेंगल खान खे अकेलो त नथा छॾे सघूं। पुराणी जो दोस्ती आहे साथ त निभाइणो ई पवंदो न। तव्हां खां परे बि मेंगल खान खे वञण कोन ॾींदा। हिन वक्त मां मेंगल खान जी तरफ निकिरा थो एक दोस्तीअ जे नाते सां न सतरा जी चङे जी हैसियत सां ॻाल्हियूं करण जे लाइ। न बाजार खान न इन सां मसइलो अञा बि वधंदो। मूंखे पूरी उम्मीद आहे असां खां कंध कोन कढाईंदो ऐं मसइले खे थधे दिमाग़ सां ॿुधंदो। दिलावर खान, गैबी खान, हमीद खान, तव्हां जे करे मां हुनखे हिकिड़ो मौक़ो ॿियो ॾियां थो मेंगलड़े खान खे।